अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। शाहपुर जहानिया रिपोर्ट अब्दुल अज़ीज़ चन्ना। अलनूर बोर्ड फैक्ट्री शाहपुर जहानिया जे हिमायत में मेहनत कश यूनियन अलनूर शुगर मिल ऐं वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जे अॻुवाणनि अमानुल्लाह ॾारी, मोहम्मद इसाक आराई, अली हसन ॾारी, यासीन अबड़ो, निसार अहमद चन्ना ऐं ॿियनि एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अलनूर बोर्ड फैक्ट्री शाहपुर जहानिया मज़दूरनि जी माउ आहे जेका गुज़िरियल 2 हफ़्तनि खां बंदि पियल आहे। फैक्ट्री हलाए मज़दूरनि खे बेरोज़गार थियण खां बचाए वञे। अलनूर बोर्ड फैक्ट्री एशिया खंड जो 2 नंबर वॾे में वॾो कारखानो आहे जेको बंदि पियल आहे, जंहिं सबबि समय मज़दूर बेरोज़गार बणिजी विया आहिनि। हिननि अलनूर ग्रुप जे चेयरमैन ऐं सेठ सालिम अयूब खां मुतालबो कंदे फैक्ट्री खुलाइण जो मुतालबो कयो आहे। हिकु सवाल जे जवाब में हिननि चयो त अलनूर बोर्ड फैक्ट्रीअ में इलेक्शन थियणु घुरिजे हा, जेको अमल न थी सघियो।